हिकिड़ो वीडियो पैगाम जारी कयो अथनि बेसिकली उहे अमूमन जलसनि खे कामयाबु करण लाइ जेके आहिनि पार्टियूं जेके आहिनि इश्तिहार ॾींदियूं आहिनि, छाकाणि त इमरान ख़ान साहब वज़ीर आज़म आहे त हू मीडिया में मुफ़्त में हले पई, उनजी पब्लिसिटी 27 तारीख़ जी। अच्छा, जलसो थी वियो भाई, मञी वरितोसीं, जलसो थी वियो, वॾो जलसो थी वियो, फ़क़ीदुल मिसाल जंहिंखे चइबो आहे, अलाए छा थी वियो, ठाठे मारता समुंदर, हद निगाह तक, लोग ही लोग, ये जेके सभु गुफ्तगू थींदी आहे, थी वियो फिर जी हाँ एग्जैक्टली। ॾिसी ही जेको सरप्राइज़ कार्ड आख़िर में पत्ता दिखाऊंगा उहो छा आहे? अपोजिशन मतलब नंबर गेम में दे हैव लॉस्ट इट। नंबर गेम हाणे ते वरी वर्जा बार बार वजाइण जी ज़रूरत न आहे। हाणे इनमें कोई शक शुबो न आहे त नंबर ख़ान साहब वटि 172 मेंटेन करण न आहिनि। हू चवनि था अपोजिशन खे साबित करणु आहिनि त भई वोट विझणु ॾियो। ॾिसो मूंखे अॼु शेख रशीद जी ॻाल्हि बि सम्झ न पई आई त हू चए पियो त हमारे अगर उनके पास हमारे लोग हैं तो अपोजिशन के लोग भी हमारे पास हैं। माना हिन में ॿ ॻाल्हियूं अगरि शेख रशीद साहिब जी ॻाल्हि खे संजीदगी सां वठिजे त ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा त भई अगरि हू हॉर्स ट्रेडिंग कनि पिया या लोटा ठाहिनि पिया ऐं फलाण कनि पिया त तव्हां कहिड़ी छा कयो पिया? अगरि तव्हां हुननि जा अपोजिशन जा मेंबर टोड़िया आहिनि त तव्हां बि लोटा ठाहियो पिया, तव्हां बि हॉर्स ट्रेडिंग कयो पिया। मुफ़्त में न हुते विया हूंदा न तव्हां वटि ईंदा। सो पैसा ही सभु जेका तव्हांजो नैरेटिव या बयानियो PTI ठाहे पई त भई लोटाक्रेसी आहे, फलाणा ढिमकाइण आहे, अपोजिशन वारा PTI जे मेंबरनि खे लोटो ठाहे छॾियो आहे, हॉर्स ट्रेडिंग करे पई, त अगरि तव्हां अपोजिशन जा मेंबर टोड़े वरिता आहिनि त तव्हां कहिड़ी नई शइ कई? तव्हां बि साॻी ॻाल्हि करे वरिती। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त अगरि त हुकूमत वटि अपोजिशन जा 10-15 मेंबर हुजनि हा त ॻणती छाजी आहे पोइ 63A जी जेका आहे तव्हां तशरी छो वठो आहे? छाकाणि 63A जी जेका तशरी वठो पिया उहो सिर्फ़ु PTI जे लोटनि ते त कोन लागू थींदी न, उहो अपोजिशन जे लोटनि ते बि लागू थींदी। सो हाणे बेसिकली ॾिसो ख़ान साहब बार बार चवां थो, ईअं रिकॉर्ड लाइ वरी वर्जाए छॾिया त ख़ान साहब वटि आख़िरी जेको कार्ड आहे या टकराव आहे उहो अपोजिशन लाइ न आहे। अगरि हू को आहे, अगरि को आहे त हू अंपायर सां जे ख़िलाफ़ को कार्ड आहे त पोइ अंपायर ॼाणे, ख़ान साहब ॼाणे, पर आई थिंक ए सेंस विल प्रिवेल, सम सैनिटी विल प्रिवेल। हिकिड़ी अक़लियत ऐं जेको फ़हम जेको आहे उनजो मुज़ाहिरो थींदो किथे न किथे। ख़ान साहब खे सम सेंस विल प्रिवेल कि हू अंपायर सां टकराए छाजे लाइ करे पियो। छो सम्झे थो ख़ान साहब त ही इक़्तिदारी रांदि जी आख़िरी इनिंग छो पियो सम्झे हिनखे? ब्लैक एंड वाइट सम्झी था खेॾनि। मतिलबु बसि ही न मैच हाराए वियो त बसि पोइ कॾहिं न खेॾे सघंदो, छो रिटायरमेंट जो ऐलान करे पियो छा ख़ान साहब? हू कल्ह बि चयो त ही 92 जो वर्ल्ड कप त न आहे इमरान ख़ान लाइ जेको अगरि हाराए वियो त आईंदा क्रिकेट न खेॾंदो। अगरि हिते हाराए बि वञे थो इमरान ख़ान त ख़ैरु आहे, वरी अॻिते खोड़ जॻह पैदा थी वेंदी, पाकिस्तान जी सियासत आहे। सो ख़ान साहब वटि हाणे मुंहिंजे ख़्याल आहे जेको सॼो ज़ोर हू 27 ते हणे पियो। अदालतनि मां बि पाण अॻथी न कयूं त बहितर आहे त अदालत छा फ़ैसिलो कंदी, पर रिमार्क्स मां ईअं महसूसु थिए थो जेके अदलिया मां अॼु तशरी 63A जी जेका तशरी जी ॻाल्हि सुप्रीम कोर्ट में हले पई, उन रिमार्क्स मां इहो महसूसु थिए थो त चीफ मतिलबु शायदि अक्सरियत हिन राय जी हुजे, शायदि, हाणे उहो त पाण न कयूं अॻथियूं, त भई वोट पवंदो त ख़बर पवंदी न त हुन फ्लोर क्रॉसिंग कई आहे या न कई आहे। लेकिन बहरहाल सो अदलिया मां मूंखे नथो लॻे ख़ान साहब खे को घणो आसिरो रखणु खपे। सो हू पंहिंजो सॼो हाणे ध्यानु ॾियनि पिया 27 जे जलसे ते, त हिकिड़ो वॾो ठाठे मारता समुंदर, वॾो क्राउड, वॾी अवाम ऐं उते हू हिननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो शानदार क़िस्म जो तकरीर करे ऐं पोइ चए त मैं इक़्तिदार की कुर्सी को मारता हूँ, लानत भेजता हूँ, मैं यूं है न त ॿिए ॾींहं ते 28-29 तारीख़ ते नो कॉन्फिडेंस अची वेंदी। सो ख़ान साहब खे इहो ई नैरेटिव अगरि रखिणो बि आहे त उन में हुनखे एक्सीडेंट्स खां पासो करणु खपे। मतिलबु हिकिड़ो मुफ़्त मशवरो जेको आहे त खाम में टकरा जी कहिड़ी ज़रूरत आहे?
पॉलिटिक्स खे पॉलिटिक्स रहण ॾियणु खपे, छाकाणि त ॾिसो मुल्क जी सूरत हाल खे बि त आख़िर केरु ॾिसे न, त हिन मईशत किथे वञे पई, सुभाणे कंहिंखे बि अगरि हुकूमत हलाइणी आहे, अगरि ख़ान साहब खे न बि हलाइणी आहे त हिन मुल्क में ई सियासत करणी आहे, त हीअ कीअं संभालींदी ईंदड़ हुकूमत बि हीअ संभालो, छाकाणि त मूंखे नथो लॻे त इमरान ख़ान जी हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ बि जेका हुकूमत ईंदी, चाहे हू 3 महीननि लाइ अचे थी या 8 महीननि लाइ अचे थी, उहा बि का स्मूथ सेलिंग करे सघंदी, उहो को बिल्कुलु ईअं बसि ॿेड़ी वांगुरु तरंदी वेंदी न। हुन मुल्क जी मईशत हिकिड़ो वॾो चैलेंज आहे, ऐं ख़ुदि जेको दुनिया जा प्रेशर्स क्रिएट थियनि पिया, असां जेको दुनिया जेको ब्लॉक्स में विरहाइजे बि, सो मुख़्तसिर इहो त ख़ान साहब जेको खे एतिरो ई रखणु खपे, पंहिंजी 27 जलसे जी तयारी करणु खपे, ऐं पोइ अलाह ख़ैर से अलाह।